औरत अना ते लहे न त मर्द खे थियणु घुरिजे त हुनजी अना खे ॾिसी बि पाण खे पोइ हिते करे करोड़नि ऐं ख़रबनि जी इज़त हुन मर्द जी हुन औरत जे आॾो वधंदी। छो त औरत जेका अना ते लहंदी आहे न उहा पंहिंजे नुक़सान जो सोचींदी आहे। मर्द अॻिले जी अना खे ॾिसी पाण खे ख़ामोश कंदो त ख़ामोशी बि उन औरत खे घणो तड़पाईंदी आहे। मर्द जी जेका ख़ामोशी आहे न इहा पहाड़नि खां वधीक ताक़त थी रखे। मर्द जेकॾहिं इहो कमु कंदो त पंहिंजी रिज़ल्ट पाण ॾिसंदो। बाक़ी जेकॾहिं मर्द अॻिले जी ग़लती आहे हुनजी ग़लती खे नज़रअंदाज़ करे वरी बि हुनजे कढ हूंदो न त पोइ हुन मर्द जी टके जी बि अहमियत ख़ुदा जी इज़त जो कसम न रहंदी। पोइ उथंदे वेंदे हुननि खे पादर था मन जीआरींदा। मां त चवां त मर्द जे आॾो औरत अना ते ॾेखारे न अना त बहितर आहे। छो त अना फिरोन जे अंदर में आई त फिरोन हरामी पाण खे अलाह सम्झणु लॻो। त औरत जे अंदर में बि जेकॾहिं अना ईंदी आहे न त पोइ उहा औरत पाण खे घणे मन दर्जे में माना पहुचाए छॾींदी आहे। पोइ पाण खे अलाए कुझु छा सम्झणु लॻंदी आहे। इन खां बहितर आहे त औरत जी अना था ॾिसो त उन खां पोइ ते हलिया अचो तव्हां ख़ामोशी अख़्तियार कयो। उन्हनि खे जेको वणणो हूंदो उहो कंदा, उन्हनि खे करणु ॾे। तूं पंहिंजी ख़ामोशी सां अॻिलनि खे मार ॾे, आख़िर फ़ैसिलो तुंहिंजे हक़ में थींदो। हा, जेकॾहिं तूं मर्द ग़लति आहे तूं पंहिंजी ग़लती अॻिलनि जे आॾो तस्लीम कर, ठीकु आहे। जेकॾहिं तूं ग़लति न आहे साम्हूं वारा ग़लति न त पोइ तूं साम्हूं वारनि खे ग़लति रहणु ॾे। जेकॾहिं तुंहिंजे आॾो ग़लती तस्लीम कनि त सम्झ इहे तोसां अॻिते हलणु चाहींदा। जेकॾहिं नथा ग़लती तस्लीम कनि न त सम्झ उहे इंसान तव्हांखे अञा वधीक डिप्रेशन में मोकिले छॾींदा, परेशानियुनि में विझी छॾींदा, अज़ियतुनि बेक़रारियुनि में बेचैनियुनि में विझी छॾींदा। एतिरे क़दुरु जो तव्हां पंहिंजी अॻिते वारी कामयाबी ते बि न पहुची सघंदो। उहे बि तव्हांखां अधूरी मन थी अधम ई हली वेंदी। ख़्यालु रखो पंहिंजो।